खानपुर मारमामा खे आगाह कयूं औरताणे आवाज़ ते हरकी जगवा थियल नौजवान आज़ाद गबोल बाज़ियाब न थियो आहे। धाड़ेलनि पारां मुगवी जे वारसनि खां 20 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुगवी नौजवान आज़ाद गबोल जी वारसनि सां ॻाल्हि ॿोल कराई वई। वारसनि सां ॻाल्हि ॿोल दौरान धाड़ेलनि जो मुगवी ते तशदुद कयो वियो। धाड़ेलनि नौजवान जी बाज़ियाबी लाइ 20 लाख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। अहम ख़बर है खानपुर मारमामा की न्यू पिया औरताणी आवाज़ ते हरकी जगवा थियल नौजवान आज़ाद गबोल बाज़ियाब न थियो आहे। धाड़ेलनि पारां मुगवी जे वारसनि खां 20 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुगवी नौजवान आज़ाद गबोल जी वारसनि सां ॻाल्हि ॿोल बि कराई वई। राब्तो कयो आहे खानपुर मार में काज़ी ख़ादिम सां। काज़ी आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ही खानपुर मार वासी नौजवान है आज़ाद गबोल जो तकरीबन हफ्तो अग औरताणी आवाज़ से हरक जी अगवा थी वियो जो इन माल ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त मुगवी जे वारसनि खां धाड़ेलनि पारां 20 लाख रुपया भुंग तलब कई वई आहे ऐं जेका इहा आइडियो आहे उहा हथु कई वई आहे। मुगवी नौजवान आज़ाद गबोल खे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कराई वई आहे। वारसनि सां ॻाल्हि ॿोल में दौरान मुगवी मथां तशदुद कयो पियो वञे ऐं हू रोई रहियो आहे। मुगवी जा वारिस धाड़ेलनि खे मिनतूं करे रहिया आहिनि त असीं मिसकिन आहियूं, रहम कयो वञे। धाड़ेलनि पारां नौजवान जी बाज़ियाबी लाइ 20 लाख रुपया भुंग तलब कनि था। न ॾियण जी सूरत में धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। त ठीक है काज़ी ख़ादिम, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण।